मां कोरे गाॾी में 13 माण्हू खणी हैदराबाद पुॻुमि। इहो थिए मौत जो ख़ौफ़। अल्लाह कोरे गाॾी में बचा बंदि वरितमि, उहो वठी सेवण मूं लही सिधो मां अची माना हैदराबाद पुॻुमि। पोइ उन खां पोइ मतिलबु हिकिड़ो घरु वरितमि किराए ते, उहो उनजो 400 रुपया किरायो हो जामशोरे में। उन चयो मूं वटि टाइल मार्बल न अथई, फर्श वर्श न अथई, हीअ क्रेश आहे, हिनखे पलस्तर थींदो। मां चयो ख़ैरु आहे। पोइ रिली विछाए उन क्रेश ते सुम्हंदासीं, सुबुह जो हेॾा पुठी में अंदरि ॻोढ़ा थी वेंदा, माना अंदरि क्रेश लॻंदो। ऐं साम्हूं वरी तलाउ हूंदो किनो, एॾा मच्छर थींदा, रुॻो हीअं कंदासीं त रत सां ॻाढ़ा। पोइ मूं पंहिंजी घरवारी खे चयो, मां चयो भली बुख ते हुजूं, ॾुख ते हुजूं, हाणे न हलंदासीं, मूंखे कुझु करिणो आहे। सही। पोइ बि मां हैदराबाद रहण जे करे बि मां ॻोठ वारनि खे खिलाइण जे लाइ, ख़ुशि रखण जे लाइ वरी स्टेज शो ड्रामा करणु ओॾे ई वेंदो हुउमि। ॻोठ